मनी न मेहरबान, मात मिंथ थो करे छॾिया, हो मात अर्ज़ थो करे छॾिया। हिक त मूंखां छिज न छा चयमि, जे छिजी त गैर सां न घुम, जे घुमी त घुम न मूं अॻियां, मां त मिंथ थो करे छॾिया, हो मां त अर्ज़ थो करे छॾिया। तूं मञी मञी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾिया। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत ऐं राति जा ई 2 कलाक अवां सां गॾु हूंदा आहिनि। ऐं आफ्टर लॉन्ग टाइम, माना 4 महीननि खां पोइ वरी लाइव विथ राजा जो सफ़र, ऐं उन सफ़र जो वरी आगाज़ थी चुको आहे। त हिन सफ़र में मां अवां सां गॾु हूंदो आहियां। कोशिशि हूंदी आहे त अवां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। छा कजे, छा कजे, छा कजे। ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर मां हमेशह चवंदो आहियां त जेको प्यारो आहे न उहो पाण ज़िंदगीअ खे ॾुखियो कंदो आहे। ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे, ऐं ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत जॾहिं माण्हू सम्झंदो आहे त पोइ ज़िंदगी ॾाढो ज़बरदस्त साथ ॾींदी आहे। मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ रिश्ता असांजी ज़िंदगीअ में ईंदा आहिनि, जेके असांखे मुख़्तलिफ़ रस्तनि ते वठी वेंदा आहिनि, पर असांजो रस्तो उहो ई हूंदो आहे जंहिंमें मोहबत सची हूंदी आहे, जंहिंमें प्यारु सचो हूंदो आहे, जंहिंमें रिश्तनि जी इज़त हूंदी आहे, ऐं रिश्तनि में को मतिलबु न हूंदो आहे। त उहो ई रस्तो वठिजे, ऐं उहो ई रस्तो असांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो आहे। सो 0213512296 टेलीफोन नंबर आहे जनाब, ऐं हिन नंबर खे तव्हांखे करिणो आहे डायल। ऐं हिन नंबर खे जॾहिं तव्हां डायल कंदो त तव्हांजी मूंसां थींदी ॻाल्हि ॿोल, ऐं जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी त पोइ ज़िंदगीअ जा खोड़ सारा अहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते पाण कचहरी करे सघूं था, ॻाल्हियूं करे सघूं था। न त को न को सुठो सुहिणो गानो, को न को सुठो सुहिणो गीत, को न का सुठी सुहिणी पोइट्री तव्हां मूंखे ॿुधाईंदा त हिन महफ़िल में 4 चंड लॻी वेंदा। सो महफ़िल जा मोहर तव्हां आहियो। मां त हिते वेही करे कोशिशि कंदो आहियां त मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयां, तव्हां खां को सुवालु कयां, तव्हां उन सुवाल खे अञा मज़ेदार बणायो, उनजो जवाबु ॾेई त पोइ ज़रूरु अॼु बि कचहरी कंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं खोड़ सारियूं पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में। हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। सो अॼु बि ख़ूबसूरत कलाम अवां सभिनी प्यारनि जे लाइ एंजॉय कंदा। हो मौला अली मुर्तज़ा, आपका गुलाम हाजिर है, छोड़ के सब रास्ते, बस आपकी फकीरी है। हैदरी दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना, हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना, हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदरी दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना।
आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मुझसे नहीं टकराना। मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। मुझको न पहचाना, हाँ मुझको न पहचाना, जो मुझको न पहचाना, हाँ मुझको न पहचाना, जो मुझको न पहचाना, क्या उसने भला जाना। मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। चाहूं तो अभी कर दूं, चाहूं तो अभी कह दूं, चाहूं तो अभी कर दूं, चाहूं तो अभी कह दूं, चाहूं तो अभी कर दूं, दानाई को दीवाना। हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। जब मौत है बरहक तो, 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 क्या मौत से घबराना। हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना, बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना, बहलोल समस्ताना।
वेलकम जी, खुशामदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं, अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु मूंसां गॾु हूंदो आहे। सो वेलकम था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम में। एंड 0213512296 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था जी। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करण ते मैसेज करे सघो। एज़ यूजुअल असांजी पहिरीं कॉलर अरीबा अॼु बि असां सां गॾु आहे जी। अरीबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आवाज़ वधाए हिनजो स्पीकर जो। जी केरु पियो ॻाल्हाए? अरीबा पई ॻाल्हाए? हाँ अरीबा पई ॻाल्हायां, सुञातो ने कोन छा? हा ख़ुशि आहीं, चाक चङी भली आहीं? हाँ ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङी आहियां, भली आहियां। तूं ख़ुशि चाक चङो भलो आहीं? हा ख़ुशि चाक चङो भलो अल्हम्दुलिल्लाह। छा पियो थिए, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी सफ़ा सुठी पई गुज़रे, वन फर्स्ट क्लास। केतिरी अॼु वरी मींहुं पइजो, मींहं खां पोइ मींहुं अॼु पइजो कोन, पर रेनबो निकितो हो। रेनबो निकितो हुयो, मींहुं कोन पइजो अॼु, न? मींहुं कोन पइजो पर रेनबो निकितो हो अॼु। हा माना मींहुं ख़तमु थी वियो। इरफान छा थियो अथई? हाँ मन मींहुं ख़तमु थी वियो। हले हाले ॾे। हा अच्छा चलो, गुड गुड गुड। ॿियो सभु ख़ैर आहे? ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। छा थी ॿुधाई अॼु, कहिड़ो गानो थी ॿुधाई? गानो ॿुधायां थी। कहिड़ो? उर्दू गानो ॿुधायां थी। ए उर्दू गानो ॿुधाए। म्यूज़िक हले थो बैकग्राउंड में ख़ाली? हा ॿुधाए ॿुधाए। ढूंढता था एक पल में दिल से ये सौ दफा, ये सुबहाना राज इस दिन रूठी शामें दिन दफा, उठा रहा है ना पो? कहिड़ो गानो ॿुधायो अथई? बोर पई करी? कहिड़ो 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 अॼु चॉइस कई? बोर थो करे इहो गानो? हैं कहिड़ो गानो हुयो? ये तो मुंहिंजो फेवरेट गानो है। तुंहिंजो फेवरेट गानो आहे? मूंखे सम्झ में ई न आयो। ढूंढता इहो छा हो? बस ॿिए खे छॾ, ॿिए वरी ॿिए हफ़्ते ॿुधाइजां। ॿियो ॿुधा, खे लॻो पियो घर में सभु सेट आहे? सब सेट है। ॿियो ना आउं 6th क्लास में अची वई आहियां। 6th क्लास में अची वई आहीं? चलो मुबारक हुजे तोखे, 6th क्लास में अची वई आहीं तूं। तूं त हाणे मुंहिंजी भेण सां ॻाल्हायां। तुंहिंजी भेण सां ॻाल्हाए मूंखे। उहा काए क्लास में आई आहे? हेलो हेलो अस्सलाम। कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? जी तव्हां ॿुधायो? आऊं सफ़ा सेट आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हां एतिरा ॾींहं छो कंदा आहियो लाइफ? एतिरा ॾींहं आऊं हले वियुमि, ॻोठ वियुमि। अच्छा। ऐं बर्फ़ जी दुकान खोली, गर्मियूं लॻी पयूं, मुंहिंजो बर्फ़ जी दुकान खोले बर्फ़ खपाए ऐं कुझु पैसा कमाया। मज़ाक बि कराए? ऐं मज़ाक कोन कयां, गर्मियूं लॻी पयूं, मुंहिंजो वञी ॻोठ बर्फ़ खपाया, पोइ बर्फ़ जे कारखाने तां वरी बर्फ़ वठी पोइ वरी खपाईंदो हुउसि मां। हा ॿियो ॿुधा, तूं ख़ुशि आहीं? मां छा ॿुधायां? मुंहिंजा ॿार बि ख़ुशि आहिनि। हा मूंखां त पुछी कोन थी तूं, ॿारनि जो पुछो थो। हा मां ठीकु आहियां, सभु सेट। तूं ठीकु आहीं? कहिड़े क्लास में आहीं हाणे? 6 में आहीं तूं बि? ए भई जाड़ियूं आयो या? जाड़ियूं भेनरूं आयो या पाण में? पोइ कीअं ॿई 6 में कीअं आयो आहियो तव्हां? ॿई 6 में कीअं आयो आहियो? अच्छा चलो गुड है गुड है। ठीक है भला, पंहिंजो ख्याल रखजां। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। असां सां गॾु हुई असांजी नंढड़ी अरीबा ऐं अरीबा जी भेण। हीउ दरवाज़ो बंदि करे वञी, शाबाश। सो वेल, अवांजो मोहबतूं, अवांजो प्यार, अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल। 0213512296 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां कंदा आहियो डायल। ऐं कोशिशि हूंदी आहे हिन में मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ॿियो घणो कुझु जेको तव्हांजे लाइव कॉल जे थ्रू हिन प्रोग्राम में शामिलु थींदो उहो शामिलु रखिजे। सो कचेरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, पर गाना बि सुठा सुहिणा गाना ॻाइजनि ऐं ॿुधाइजनि अव्हांखे। त अॼु मूं हिकिड़ो गानो चूज़ कयो, मुंहिंजो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि।
दिल जे वीरान ऋण ते ककर बावरा थोरड़ो जे वसी हाथ छापे थी ओ थोरड़ो जे पवी हाथ छापे थी। वाह सही वाह, छा कजे वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरा यार मां केरा यार तो सही न। तूं अची वएं 4 महीना तुंहिंजे करे आऊं चयो शो न कयां, गुम थी वेंदे, पर वरी अची वएं। पर छा कयो भाउ, हिते बया तो बारिश तबाही ॾेई छॾी, सैलाब जो ख़तरो वठी छॾ। त तूं वरी बि बची वएं न, बिजलीअ में बि नथो कुझु थिए तोखे, सैलाब में बि कुझु कोन थो थिए तोखे, वरी बि तूं असां जी ज़िंदगीअ में अची थो वञी। जी जी। ॿियो ॿुधाए अब्दुर चावरा, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी सही पई गुज़रे। सफ़ा A1 सफ़ा ओके। मज़े में पई गुज़रे माना। हा न न ओके सफ़ा। मां सिंधी कढे छॾियो, मां हाणे प्रोग्राम न आहे, ड्राई छॾियो ड्राई छॾियो हुई सफ़ा, ईअं माना रबड़ सां ड्राई छॾियो हुईसि। ख़तमु कयो मां, बसि वरी अॼु सेट कयो मां। वरी अॼु सेट कीअं ख़बर अथव कीअं पई तव्हां अची विया? पोइ ख़बरूं ई हलनि पिया, मां मटां घणे प्रोग्राम हली वियो आहे। आवाज़ त वधायो, हिकिड़ो त आऊं ॿोड़ो, ॿियो तूं ॻाल्हाए वास्ते। हा छा थो चई? पुराना प्रोग्राम हलंदा हलाए जा पूरी तो लाइव आहे। हा वॾी ॻाल्हि आहे, चलो गुड आहे। ॿियो ॿुधायो अब्दुर चावरा, ज़िंदगी कीअं पई गुज़रई? ज़िंदगी सही पई गुज़रे। हा 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 आऊं ख़ुशि लॻा पियो, न पियो लॻा तोखे? ख़ुशि लॻे पियो माशाअल्लाह। इरफान भाई ख़ुशि आहे, साईं ख़ालिद शाह बि ख़ुशि लॻो पियो आहे। सभु ख़ुशि आहिनि, ज़िंदगी सभिनी जी आसान। नई भाई बि ख़ुशि आहे। ठीक ठाक सब सेट A1 फर्स्ट क्लास। यो खैरा दुआ बोला बात कर दिया। गाने जो मूड ना है राजा भाई, गाने मूड न थई तो मुझे अति कोची गाने तो ले हां मुझे डेढ़ फो थी वई, उनजी वजह गानो तो जी लगा। चलो ठीक है, अल्लाह खैर कदो, बस अल्लाह से उनजी मगफरत करे, ता के भी सब्र जे। थैंक यू वेरी मच मिठा, पांजो ख्याल रखजे। ओके जी, अब्दुर चावरो हुयो असां गद गद फ्रॉम गड्डाखा बलोचिस्तान। सो थैंक यू वेरी मच जनाब, तहां भी पुराना कॉलर आयो, रेगुलर कॉलर, पर करे करे ॾाढो बोर कंदा आयो, अॼु वरी सुठे तरीक़े सां ॻाल्हायो, तो थैंक यू वेरी मच। सो अब्दुर चावरो हुयो ऐं अरीबा हुई, ऐं उन सां गॾु गॾु गानो बि हलाइणो आहे, ख़ूबसूरत गीत बि हलाइणो आहे, पर दिलि थी चए कुझु कॉल्स वठिजनि, कुझु ॻाल्हियूं कजनि ऐं कुझु कचेरियूं कजनि। पहिरियों जेको आहे सो शुरूआत आहे शो जी, त कुझु कचेरियूं कजनि। सो जनाब, अंबनि जो मौसम बि हलियो वियो ऐं जेको आहे सो मानसून जो मौसम आहे, बरसातूं थोड़ियूं आहिनि थोड़ियूं न आहिनि, ईअं सिलसिलो आहे। ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे सो ॿियो छा जो मौसम आहे, ॿियो छा जो बि न, इहो ई आहे। सो इन मौसम में चवंदा आहिनि त ख़ुशि रहणु खपे माण्हूअ खे, ऐं ख़ुशि तॾहिं ई माण्हू रही सघे थो जॾहिं दिलि जो मौसम सुठो हुजे। सो दिलि जो मौसम हमेशह बहितरु हूंदो आहे, ज़बरदस्तु हूंदो आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे हिन शो जे ज़रिए तव्हांजे दिलि जो मौसम खे बहितरु कयूं, सुठो कयूं। जेकॾहिं तव्हांजे दिलि जे मौसम में थोरी घणी ख़राबी, थोरो फॉल्ट आहे, त उनखे ठीकु करे वठूं, सो पंहिंजी ॻाल्हियुनि सां ठीकु करे वठूं। सो तव्हां बि पंहिंजूं ॻाल्हियूं कंदा आहियो, कचेरियूं कंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। काफ़ी कोशिशि हूंदी आहे त रेगुलर असांजा जेके कॉलर आहिनि पुराणा उहे बि अचनि, ऐं उन सां गॾु गॾु इहा बि कोशिशि हूंदी आहे त नवां जेके असांजा कॉलर आहिनि उहे बि असांजी हिन महफ़िल में शामिलु थियनि। सो राति थिए थी, सूर जाॻनि था, ऐं सूर तॾहिं ई जाॻंदा आहिनि जॾहिं राति थींदी आहे। ॾींहं जो सूर सुता पिया हूंदा आहिनि, छो त ॾींहं जो माण्हू बिज़ी हूंदो आहे, कमकार में सफ़ा माना ईअं मसरूफ़ हूंदो आहे। सो ख़ैर मोहबत ॾे मोहबत वटि, मोहबत में मज़ो आहे, इहो त बिल्कुलु कंहिं शाइर सही चयो आहे। पर असां कॾहिं कॾहिं पंहिंजी मोहबत खे हिकिड़ो ग़लति चवंदा आहिनि त रंग ॾेई छॾींदा आहियूं। सो मोहबत कॾहिं बि इहा नथी थी सघे। मोहबत असां पंहिंजे कम सां करे सघूं था, पंहिंजे मिशन सां करे सघूं था, पंहिंजनि रिश्तेदारनि सां, पंहिंजे प्यारनि सां मोहबत प्यार विराए सघूं था, पंहिंजे दोस्तनि सां मोहबत करे सघूं था। बाक़ी जेको आहे छोकिरे छोकिरी वारी मोहबत, उहा प्यार न आहे, उहो वापार आहे। उन वापार खां माण्हू परे ई भॼे, छो त उन वापार में थींदो आहे हमेशह नुक़सानु, छो त हिकिड़े न हिकिड़े पासे किथे न किथे कंहिं न कंहिं जॻह ते थोरी घणी हूंदी आहे बेईमानी। बेईमानी जंहिं बि रिश्ते में हूंदी आहे उहो खाईंदो आहे नुक़सानु। सो ख़ैर वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरा? जी मुझे हिंदी नहीं आती, मैं उर्दू बोलती हूँ। चलो अच्छी बात है। तुम बोलते हो या बोलती हो? मैं बोलती हूँ। तुम बोलती हो, कहाँ से बोलती हो बेटा?
मैं कराची से। कराची से बोलती हो, क्या नाम है आपका? मेरा नाम मरियम है। मरियम का नाम है, जो मरियम को खुशामदीद कहते हैं दिल की गहराइयों से। जी मरियम। मैं जो ना यहाँ गुलिस्तान जौहर में रहती हूँ, सफारी ओमेगा व्यू में। अच्छा, पड़ोसियों में, मतलब उसी में जहाँ पे मैं रहता हूँ वहाँ पे रहती हो? जी, मैं आपके ऊपर वाले फ्लोर पे रहती हूँ, 4th फ्लोर पे। अच्छा चलो, गुड हो गया भाई, मेरे पड़ोसी भी मुझे देखते हैं, अच्छा लगता है। हाँ जी चले मरी, जो है ना, हमने आपके शो में आने की कोशिश की, लेकिन आप पड़ोसियों को भी नहीं बुलाते। हम कैसे बुलाएं, मतलब क्या करें हम? कोई उधर से कोई बस चलाएं, शटल सर्विस चलाएं, क्या करें? कुछ भी करें, किसी तरह तो बुलाए ना, हम तो आपका शो रेगुलर देखते हैं, इतना दिल चाहता है आपके शो में आने का। चले आ जाएं, आ जाएं आप, इस सैटरडे को इंशाल्लाह शो होगा तो जरूर आ जाएं, ठीक है? आप जी जी बिल्कुल, आप एड्रेस नहीं पता? एड्रेस वेड्रेस आपको पता है, नीचे मेरे ड्राइवर भी होते हैं, नीचे मेरे जितने लड़के होते हैं काम वाले, वो सब नीचे होते हैं, उनसे पूछ लें, आप आ जाएं। और एड्रेस तो इधर इजी है, हमारा मेहरान टाउन कोरंगी में, बिल्कुल इजी है। अच्छा अच्छा, सही। मेरे बेटे को मोहम्मद उमर नाम है उनका, उसको भी बहुत पसंद है आप। अच्छा चलो, थैंक यू वेरी मच जी। मोहम्मद उमर को भी बहुत सारा प्यार, बहुत सारे सलाम। और आप वैसे क्या करती हैं? हाउस वाइफ हैं? वालेकुम। मैं ईमान का दोस्त भी हूँ ना। अच्छा, चाह रहा हूँ आपके शो में। तो ईमान के साथ आ जाओ, ईमान को भी बोलो लेके आए तुम्हें। ईमान को मैंने कहा था, वो लेके ही नहीं आ रहा। हाँ चलो चलो, इंशाल्लाह इस हफ्ते इंशाल्लाह आप तुम्हें बुला लेंगे। एड्रेस दे ताकि मैं आऊँ। चलो, गुड हो गया, गुड हो गया, जरूर आपको बुलाएंगे हम। ठीक सही। छा कया मना सब खणी हिते रखा। ॿियो ॿुधाए, और बताओ, तुम कौन सी क्लास में पढ़ते हो? अल्लाह। चलो अल्लाह हाफिज़, अल्लाह हाफिज़, थैंक यू भाई। अच्छा जी, जिते आउं रहंदो आहियां न, त उते तमामु घणा फ्लैट्स आहिनि, तमामु घणा माण्हू आहिनि, ऐं ॾाढा ज़बरदस्त माण्हू आहिनि, ऐं हमेशह हू सुठी चवंदा आहिनि त सोच रखंदड़ माण्हू आहिनि। पर मां वरी पंहिंजो कम सां कमु, घर खां गाॾी में, गाॾी खां पोइ ऑफिस खां पोइ ख़बर ई न पवंदी आहे त केरु किथे। कुझु माण्हुनि खे आउं सुञाणा उते, बाक़ी सभिनी खे आउं कोन सुञाणा। हालांकि सुञाणणु खपे माण्हू खे, ख़बर हुजणु खपे त पाड़े में केरु थो रहे, मथां केरु थो रहे, हेठां केरु थो रहे, इहा सभु माण्हू खे ख़बर हुजणु खपे। पर बसि वक़्तु एॾो तेज़ीअ सां गुज़रे पियो, ख़बर ई कान थी पए। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे कयो डायल, ऐं जल्दी जल्दी सां वक़्त सां गॾु गॾु ऐं कयो पंहिंजे फ़न जो इज़हार, ऐं जेको तव्हांजे अंदरि आहे, जेको तव्हांजे अंदरि टैलेंट आहे, उहो ज़रूरु तव्हां मूंखे ॿुधायो लाइव कॉल जे ज़रिए। सो ख़ैर, मोहबतूं प्यार ख़ुशियूं विराईंदासीं। हिकिड़ो उर्दू गीत आहे जेको मां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदो आहियां, गज़ल आहे, मूंखे ॾाढो ज़बरदस्त सुठो लॻंदो आहे। आपको भूल जाए हम, इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम, आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, एक तेरे दर्द के सिवा, हो एक तेरे दर्द के सिवा, हमको तो कुछ मिला नहीं, आपको भूल जाए हम। हाय हाय, छा कजे। कॉल है आई भी बंद थी वई है, ख़राब थी वई है, सेल ख़त्म थी विया आहिनि, बैटरी डाउन थी वई है। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। राजा साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? साईं अनवर साईं, अहिड़ो आवाज़ स्लो छो आहे तव्हांजो? थोरो तेज़ ॻाल्हायो। साईं तेज़ ॻाल्हायूं था, बिल्कुलु तेज़ ॻाल्हायूं था। तव्हां कीअं आहियो? माशाअल्लाह, तव्हांजो कलाम ॾाढो ज़बरदस्त लॻो, ॾाढो सुठो लॻो। हा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो अनवर बलोच साहब? चाक चङा भला। ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजो दुबारा प्रोग्राम
जेको हले पियो कल्ह खां वठी माशाअल्लाह तमामु असांखे घणी ख़ुशी थी आहे त असां कचारी कंदे जेको अंदरि ॾाढो मज़ो ईंदो आहे असांखे। यार इहे तव्हां जूं मोहबतूं आहिनि अनवर भाई, इहे तव्हां सभिनी सॼणनि जूं सिंध वासियुनि जूं मोहबतूं आहिनि, प्यार आहे जो हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांजे साम्हूं अची वियो आहियां। छो त मां पाण इन शइ जो क़ाइल आहियां त यार जॾहिं हिकिड़ो शो आहे त वरी ॿियो शो न हुजणु खपे, पर काफ़ी माण्हुनि मैसेजिस कया असांजे पेजिस ते, असांजे प्रोग्रामनि में, त असांजो लाइव विथ राजा हिकु दफ़ो ॿीहर शुरू थी वञे थो। लाइव विथ राजा इन जे करे शुरू थियो आहे ॿीहर। बिल्कुलु बिल्कुलु तमामु वणंदड़ प्रोग्राम आहे ऐं तमामु हिकिड़ो सम्झो त माना सुठे में सुठो प्रोग्राम। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। को गीत वीत ॿुधायो, अॼु कल्ह बि ईअं भॼी विया। हाँ कल भाजी कल माना जेको सो न वो याद काजे हाँ जेको नंढो शेर है तव्हांखे ॿुधायूं था। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। अंधेरी कब्र को खुद ही रोशन करने की तैयारी कर। वाह। अंधेरी कब्र को खुद ही रोशन करने की तैयारी कर। आज जिंदा रूह से कोई वफा नहीं करता। वाह। आज जिंदा रूह से कोई वफा नहीं करता, कल मिट्टी के ढेर पर दुआ करने कौन आएगा। कौन आएगा कौन आएगा। जियो जियो, जबरदस्त बेटा, थैंक यू वेरी मच। ॿियो ॿुधायो, ख़ुशि वेठा आहियो, चाक चङा भला। अल्हम्दुलिल्लाह ॿाहिरनि जूं दुआऊं बसि रब साईं तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो। थैंक यू, हमेशह तव्हांजा दुआऊं हुयूं। महिरबानी अनवर भाउ, महिरबानी। दादू वारनि खे बि सलाम, झांगार वारनि खे बि सलाम, ऐं जेको पुछे उनखे बि सलाम, जेको न पुछे उनखे बि सलाम। जी जी सर ठीक है, थैंक यू। अनवर बलोचराम झांगारा भाई। हाणे हलो था हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ ऐं गीत आहे, तमामु तमामु प्यारो। हिन ट्रैक खे एंजॉय कजो। ट्रैक खां वरी वापसि अचा, केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। मिट्टी में खुदा गोलूं, मिट्टी में खुदा गोलूं, मिट्टी में खुदा गोलूं। मासूम शरारत आ, अज रात क़यामत आ। मासूम शरारत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। हर वक्त जी वहशत में, हर वक्त जी वहशत में, हर वक्त जी वहशत में। हिन दर्द जी राहत आ, अज रात क़यामत आ। हिन दर्द जी राहत आ, अज
अज रात क़यामत आ, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। अहमद न रयो अहमद, अहमद न रयो अहमद, अहमद न रयो अहमद, पर दर्द सलामत आ, अज रात क़यामत आ, पर दर्द सलामत आ, अज रात क़यामत आ, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। सिर लगे सोहणे सजण सां, सिर लगे, सिर लगे सोहणे सजण सां, सिर लगे, दिल जे दिलबर मन जे मन सां, सिर लगे, दिल जे दिलबर मन जे मन सां, सिर लगे, सिर लगे सोहणे सजण सां, सिर लगे। हो यार आमद होश मुंहिंजो सावरो, यार आमद होश मुंहिंजो सावरो, तंहिं करे कुल सावेरन सां, सिर लगे, दिल जे दिलबर मन जे मन सां, सिर लगे, दिल जे दिलबर मन जे मन सां, सिर लगे, सिर लगे सोहणे सजण सां, सिर लगे। छा कजे छा कजे छा कजे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केड़ा साईं? एक फौजी सईद अहमद शरफ राम मरी खान। अरे कहिड़ा हाल आहिनि दोस्त? ख़ुशि चाक चङो भलो शर साहब? हाल पंहिंजा ईअं ई आहिनि जीअं ॾिसे पियो, कल्ह बि ॾिठा आई, अॼु बि ॾिसे पियो। आवाज़ वधाए अदा, हिन जो मूंखे आवाज़ घटि पियो अचे। हा छा थो चईं? हा मस्तु हूं असां पंहिंजी महफ़िल में, छा वञे असांजो ज़माने सां। सभु ख़ैर, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। छो ईद आया? असां तव्हांखे चयोसीं परदेस में वञी वियो, असां तव्हांखे चयोसीं, असांजो ॾोह ॿुधायो न, असां तव्हांखे चयोसीं तव्हां वञो परदेस। कुझु न थींदो आहे, पोइ पेट जी ॻाल्हि कर, पंहिंजे पेट लाइ वियो आहे, असां लाइ न वियो आहे। मरी ईंदासीं त ज़रूरु तोखे ॿुधाईंदासीं। हाज़ुर हाज़ुर। सभु ख़ैर, सभु ख़ैर। ॿुधा को कलाम शलाम ॿुधा, कल्ह बि भॼी वएं। कलाम नथो अचे मूंखे, ॿुधायो कलाम मां दमादम मस्त न आहे उहो प्रोग्राम दमादम सिंध, उहो बि प्रोग्राम माशाल्लाह मरी LCD लॻाई आहे पंहिंजे केबल ते। वाह 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 वाह। शाइरी ॿुधा भला? चैनल हिकिड़ो हले थो असां वटि, सिंध TV। हा हा वरी इहो हलंदो आहे, तव्हांजा बसि प्रोग्राम ॿ टे जेके ईंदा आहिनि। ॿिया सिंधी चैनल कोन हलनि हुते?
न ॿिया कोन था हलनि, हिकिड़ो ई सिध टीवी हले थो पियो। माना असां भाग वारा आहियूं न, ईअं थधि कए माना मलक ए कौसार मरी में असांजो शो हले पियो आहे। वाकई वाकई नसीब भला आहिनि असांजा। वाकई। ॿियो ख़ैरात? ख़ैर माना छा, कोई अस्पताल के डॉक्टर के वटि वेठो आहियां, हर पुछी पियो ख़ैर आहे, ख़ैर लॻो पिया। तूं ॿुधा ख़ैर आहे न? तबियत पुछो आहे, गर्मी घणी आहे चवंदा सिंध में? गर्मी एसी हले पई ॾाढी ज़बरदस्त, कूलिंग लॻी पई आहे। गर्मी हुजे थधि हुजे परवाह न आहे। हेलो हेलो हेलो, ये वरी ऑपरेटर अथव हुते लॻे थो। चलो भाई, थैंक यू वेरी मच शर साहब, हुयो मरी में असां सां गॾु कैंट में। ऐं हिन जो तालुक़ु जेको आहे सो घोटकी सां आहे। घोटकी मां बि ॾाढा ज़बरदस्त असांजा कॉलर ईंदा हुया पहिरियां। अलाए अॼुकल्ह किथे न, माण्हुनि खे ख़बर कान्हे का, त मां वरी ॿीहर अची टपकियो आहियां। तो माण्हुनि खे जॾहिं ख़बर पवंदी त वरी माण्हुनि खे माण्हू पाण बि अची टपकंदा। छो त प्रोग्राम अचानक कल्ह शुरू कयोसीं, प्रोमो त हले पियो, पर वरी अचानक मूं चयो चलो हिकिड़ो सरप्राइज़ पंहिंजे नाज़रीन खे, पंहिंजे व्यूअर्स खे ॾिजे, ऐं कोशिशि कजे त हुन सां कचहरी कजे, ॻाल्हियूं कजनि, ऐं उहे ॻाल्हियूं कजनि जिन सां दिलि खे तसली मिले त हा कोई आहे जेको असांखे कुझु सम्झे थो, कुझु असांखे ॿुधे थो, कुझु असांखे ॿुधाए थो। सो तव्हां बि मुंहिंजे लाइ सभु कुझु आहियो। जेकॾहिं तव्हां न हुजो त मां कुझु बि न हुजां, मां हिते ई न हुजां। तव्हांजूं मोहबतूं आहिनि, तव्हांजो प्यारु आहे, तव्हांजूं ख़ुशियूं आहिनि, तव्हांजी ख़ुशियुनि जो अहसासु आहे। सो 02135122964 ऐं हुन सां गॾु गॾु राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, उनखे लाइक बि कयो, फॉलो बि कयो, ऐं उन ते वञी जेको आहे सो मैसेज बि कयो। ऐं सोशल अॼुकल्ह माण्हू ताईं पहुचण में न को वक़्तु कोन थो लॻे, जल्दी जल्दी उन महिल ई मोबाइल खणे थो, टिक 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 करे सर्च करे हुन माण्हू ताईं पहुचे थो। फेक अकाउंट तमामु घणा आहिनि, कोशिशि कंदा कयो त फेक अकाउंट्स खां बचंदा कयो, फेक पेजिस खां बचंदा कयो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चारो राजा भाउ, मां ज़ाहिद हुसैन पियो ॻाल्हायां। कहिड़ा हाल आहिनि ज़ाहिद भाई? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? ख़ैर किथे विया? गुम थी वियो, असांखे अकेलो छॾे वियो न। तव्हां चवंदा असां दिलि न अथव, साईं असांजो दिलि न आहे न। असां वरी सवेल अहिड़ी भाई कोन ॿुधायां, मुंहिंजो भाउ इहे गर्मी लॻी पई, पोइ ॻोठु मुंहिंजो हाणे बर्फ़ जो धंधो सुठो पियो हले, वञी बर्फ़ खपाइजे। ईअं त न कयो, हाणे बर्फ़ नथा खपाए सघो तव्हां। छो नथा खपाए सघूं? छो नथा खपाए सघूं? न न, बर्फ़ जो कमु तव्हां गेटअप चेंज करे मां नौशहर फिरोज़ में बर्फ़ खपाईंदो आहियां 4 महीना। हा, जून जुलाई ख़बर ई कोन थी पए, अगस्त, हा ईअं माना। हाणे कहिड़ा कहिड़ा ॾींहं प्रोग्राम कंदा? प्रोग्राम सूमर ऐं अंगारो लाइव विथ राजा, ऐं छंछर ते वरी दमादम सिंध। अच्छा, दमादम सिंध। सभु ख़ैर आहे? सही आहे तव्हांजी? अमन अमन अमन। तव्हां ॿुधायो, को चेंजिंग आई आहे मूं में? न बिल्कुलु चेंजिंग अची वई आहे तव्हां में। कीअं, सुठो थी वियो आहे? वेट वधी वियो आहे? छा थियो आहे? न न, वेट घटि थी वियो अथव, सुठा लॻो। हा चलो गुड आहे, माना सही आहे न। बिल्कुलु सही आहे, असांजे साम्हूं ओड़ा ई आहियो जहिड़ा हुयव। ऐं तव्हां बि ओड़ा ई आहियो असांजा। थोरो आवाज़ु महिरबानी करे नईम खे पार त कयो, त वधाए थोरो तव्हांजो अंदरि। सही आहे, सही आहे। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हा, आवाज़ वधाए नईम। खूबसूरत है मेरा सनम, खुदाए से मुखड़े बनाता है कम, बहुत खूबसूरत है इनके देखो ना दे खुश के। हाँ वाह वाह। है जो शर्मीली कजरारी आंखें, तो सूरज खिला हर तराने लगी है, जो बन के आवाज बताइए रंगीले आंचल गया इन नजारों को आने लगी है, धनक तू आया बदन में जो हम, बहुत खूबसूरत है मेरा सनम, खुदाए से मुखड़े बनाता है कम, बहुत खूबसूरत है मेरा सनम। जबरदस्त सर, थैंक यू वेरी मच। महिरबानी, तव्हांजे लाइ हुयो साईं। आप बि, तव्हां बि ॾाढा दिलबर माण्हू आहियो असांजे लाइ। थैंक यू। टेंशन हाणे ॻाल्हाईंदासीं 2 ॾींहं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू वेरी मच सर। ज़ाहिद भाई मूंसां गॾु भाई। ज़ाहिद भाई थैंक यू वेरी मच। ज़ाहिद हूंदो आहे, शाहिदा ईंदी आहे, सभु ईंदा आहिनि हितां कराची मां। ॾाढा सुठा पुराणा असांजा छा चवंदा आहिनि कॉलर बि आहिनि, ऐं हू छा चवंदा आहिनि असांजा सुठा मोहबत बि कंदड़ आहिनि असां सां। सो थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यारु, अव्हांजूं मोहबतूं आहिनि, ऐं ईअं ई मोहबतूं विरायो, ईअं ई ख़ुशियूं विरायो। ऐं ख़ुशियुनि ऐं मोहबतुनि में जेका ताक़त आहे न, उहा दुनिया जी कंहिं बि शइ में न आहे।
सो लव यू ऑल ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार ऐं मां गानो तव्हांखे ॿुधायां थो उहो वारो मूंखे कंहिं चयो हुयो कंहिं फरमाइश कई हा हो झल त न झलजे पल त न पलजे हो झल त न झलजे पल त न पलजे जेड़ी मुठीअ में आवारी बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी तो बहजारी बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी हो मारण जाने जियारे न जाने हो मारण जाने जियारे न जाने ओ जंहिंजो नाव शिकारी बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरा जी मैं नौशाबा केर जी मैं नौशाबा बात कर रही हूँ ना कौन बात कर रही हो मैं नौशाबा बात कर रही हूँ नौशाबा बात कर रही हो नौशाबा क्या हाल है नौशाबा जी। आपके जी अल्लाह का शुक्र आप सुनाए हम क्या सुनाए आपको कहाँ से बात कर रही है नौशाबा शिकारपुर से बात कर रही हूँ कहाँ से शिकारपुर से शिकारपुर जी अच्छा आप उर्दू स्पीकिंग है जी चलें आपको खुशामदीद कहते हैं दिल की गहराइयों से अपनी महफिल में कैसी हैं आप क्या करती हैं मैं मैरिड हूँ अनमैरिड नहीं हूँ मैरिड हूँ मैरिड अनमैरिड थोड़ी होता है वो मैरिड ही होता है हाँ हाँ ये क्या बात हुई कि मैं मैरिड हूँ अनमैरिड नहीं हूँ मैंने तो नहीं कहा आप अनमैरिड हैं सॉरी मैं बेबी रो रहा था ना इस वजह से सॉरी हाँ चलो ॿियो छा हाल आहे जी शुक्र शुक्र छा माना घर में को कमकार कंदी आहे या सॼो ॾींहुं बसि निंड ॿार न अल्लाह जो शुक्र आहे मां सॼो कमु कंदी आहियां पोइ सिंधीअ में ॻाल्हाई आहे न एॾी देरि मूंखे हरू भरू परेशान करे छॾी उर्दू ॻाल्हाए पोइ यको तव्हां बि त असांखे परेशान कयो न मां असांजी कॉल अटेंड नथा कयो असां कॉल अटेंड कई तव्हांजी तव्हां सां ॻाल्हायूं पिया था अञा छा कयूं हाणे तव्हां अटेंड कई आहे न मां काओ ॾींहं तव्हां कयां थी काओ ॾींहुं आहे चल अच्छा पहिरियों दफ़ो आया आहियो शो में तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई का ॻाल्हि कान्हे शिकारपुर वारनि खे भई खोड़ सारा सलाम ऐं शिकारपुर असांजे सिंध जो तमामु प्यारो शहर आहे शिकारपुर जो आचार ॾाढो मशहूरु आहे शिकारपुर जो फालूदो मशहूरु आहे ऐं शिकारपुर जूं खोड़ सारियूं शयूं मशहूरु आहिनि शिकारपुर हिकिड़ो तारीख़ी शहर आहे ऐं तमामु ज़बरदस्त शहर आहे शिकारपुर वारनि खे खोड़ सारा सलाम ऐं स्पेशली असांजे सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली बि शिकारपुर जो आहे सो पाण हलूं था हिकिड़े ख़ूबसूरत गाने तरफ़ प्यारो आवाज़ु प्यारो दादा मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे जी आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो बेवफा सां दिल लॻाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं हो ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं एंजॉय दिस ट्रैक इन ट्रैक खां पोइ वापसि तो जा केॾांहुं न वञिजो मूं सां गॾु
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार महफ़िल में, ऐं महफ़िल जा मोहर, महफ़िल जा प्यारा, महफ़िल जा दिलबर आहियो तव्हां। सो हमेशह दिलि चवंदी आहे त अवां सां मोहबतूं ऐं प्यार ऐं ख़ुशियूं विराइजनि, ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिलु रखिजे। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे डायल कंदा आहियो ऐं मैसेज अवां कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, जनाब उन ते वञी जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। सो कचहरियूं खोड़ कंदासीं, ॻाल्हियूं खोड़ कंदासीं, ऐं अवां जो साथ हूंदो, अवां जूं मोहबतूं हूंदियूं त इनशाला ईअं ई तव्हां सां गॾु रहंदासीं रात जे हिन ख़ूबसूरत प्यार में। तो सिंध जे जहिड़े शहर मां जेको माण्हू कॉल करे थो उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे, बल्कि पूरे मुल्क मां जिथां जिथां असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि सभु मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि। ऐं कोशिशि हूंदी आहे त उन्हनि सां अहिड़ी कचहरी कजे, अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जंहिंसां दिलि जो मौसम सुठो थी वञे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, आवाज़ नहीं है अंदर। हेलो हेलो हेलो, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा सोलंगी। थोड़ो तेज़ ॻाल्हाए। केरु पियो ॻाल्हाए? सोलंगी। हा, सोलंगी जो नालो छा आहे? सोलंगी अदी। रुखसाना। हा, टीवी सायरा। सायरा। सवेल रुखसाना चई, वरी सायरा चई, टीवी जो त आवाज़ बंदि कर। वो रुखसाना मुंहिंजी भेण आहे। रुखसाना तुंहिंजी भेण आहे, तूं सायरा आहीं। सायरा किथां थी ॻाल्हाईं मुंहिंजी भेण? सांगड़ मां। सांगड़ मां ॻाल्हाईंदी। ख़ुशि आहीं? चाक चङी भली? जी दा, तव्हां ख़ुशि रहते? आउं ठीकु ठाक लॻो पियो आहियां, सभु सेट लॻो पियो आहे। दुआ आहे तुंहिंजी मुंहिंजी भेण। जी दा। जी, छा कंदी आहे भेण? तूं टीवीअ खां थोरो परे वेंदी आहे? तव्हां की टीवी ते ॾिसी विया? ए अदी, टीवी जे आवाज़ खे बंदि कंदी आहे? जी दा, हा। कॾहिं? अञर बंदि कई न। हाणे बंदि कर त तुंहिंजो मुंहिंजो आवाज़ न अचे न पोयां। हाणे अचे थो मुंहिंजो आवाज़? जी दा। हा, छा कंदी आहे भेण? सायरा, टाटा सायरा, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़। छा कजे? टीवी जी आवाज़ खे जरा बंदि रखंदा कयो। टेलीविज़न जो आवाज़ खुलियल हूंदो त पोइ मज़ो न ईंदो। ऐं टेलीविज़न जी आवाज़ खुलण सां ख़बर छा थींदो आहे? जंग जुड़ी वेंदी आहे। तव्हांजो आवाज़ु, मुंहिंजो आवाज़ु, टीवी जो आवाज़ु सभु पाण में विढ़ी पवंदा आहिनि, पोइ वॾो नुक़सानु थींदो आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आवाज़ छो था वधायो यार? ख़ालिद अंदर जी। सवेरा, कहिड़ा हाल आहिनि? हा, तव्हां ठीकु आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां, अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट आहे, A1 फर्स्ट क्लास। थोरो वधाए आवाज़, ॾेई फुल कर जी। हा, तव्हां ॿुधायो न, आवाज़ वधायो था। हा, आवाज़ नथो अचे अंदरि सफ़ा। मां एॾो माना ज़ोर ई न जानी, मां ज़ोर सां पियो ॻाल्हायां न, मूंखे सम्झ में ॿुधण में नथो अचे। एॾो माना सॼी कननि जी कश्ती जे शक्ति जेका आहे हिन में आहे। हा हा, हा, ॿियो ॿुधायो तव्हां। ही खोले छॾ भला। हा, ॿियो ॿुधा? ख़ुशि आहीं सायरा? हा, तव्हां ॿुधायो। आउं ठीकु आहियां सवेरा। हा, गानो ॿुधायो तव्हां अॼु। मां त एॾा गाना ॿुधाया आहिनि हिन महिल ताईं। न, मूंखे हिकिड़ो ॿुधायो न मुंहिंजे लाइ। तुंहिंजे लाइ कहिड़ो गानो? को बि। सवेरा सवेरा हो सवेरा सवेरा, अला सवेरा सवेरा हो सवेरा सवेरा। ठीकु आहे न, पोइ सही तरह ॿुधायो न, इहे छा आहे? सही तरह सां कीअं ॿुधायां? तूं ॿुधाए, जॾहिं आई आहीं एॾो परे खां, आऊं आयो आहियां, न मूंखे वेलकम कयई, न मूंखे मुबारक ॾिनई शो जी, न छा गानो ॿुधायो बसि। न, मूंखे कमु मां उथारे करे फोन करे ॾिनी अथनि। कमु? मां कमु थी कयां स्कूल जो। त भले कमु पई करी, तोखे ख़बर पई आहे त मां शो शुरू कयो आहे। राजा भाई, तव्हांखे वेलकम था कयूं, तव्हांखे भलीकार था कयूं, तव्हांखे मुबारकूं हुजनि। असांखे तव्हांजी सिक लॻी हुई, 4 महीननि खां वठी तव्हां आया कोन, इहा ॻाल्हि कबी आहे न। दमादम सिंध में तव्हांखे डेली ॾिसां थी, आवाज़ ॿुधां थी, पर ॻाल्हायां नथी। हा, पोइ सही आहे भला। रखो तव्हां छो न आयव हूअं? पर बसि असांखे वरी चवनि त बसि तूं दमादम सिंध कर। तव्हां चओ पिया मां बर्फ़ पोइ खपायां कारखाने में। हा, गर्मी लॻी पई त मुंहिंजो थो धंधो कजे। काॾे विया हुआ? नौशहरे वञी बर्फ़ खपायमि, हयमि संदल बर्फ़ जो। हा, अला होॾे छो वियव? 100 रुपया घटि में घटि बर्फ़ ॾियां पियो। सही आहे। सही हाल। गानो ॿुधा को?
मां गानो कहिड़ो ॿुधायो आहे मां कुझु यादि ई न करे आई कुझु यादि करिणो पवंदई पुट। सुभाणे खां ॿुधाईंदीमांव। ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? आई छो आहे? मां ॻाल्हाइण लाइ आई आहियां। ॻाल्हाइण लाइ। चलो ठीकु आहे, भला ख़्यालु रखिजांइ पंहिंजो। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, पहिरें प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थधड़ी थधड़ी, प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरा? मुख्तियार उस्मानी इस्लाम वाही पांदे। ए मुख्तियार रुस्तमानी, ख़ुश आ, चाक आ, चङो आ, भलो आ। तहां जो दुआ आहिनि, तहां ॿुधायो कीअं पियो ज़िंदगी जो गाॾो हले? माशाअल्लाह ज़बरदस्त गाॾो थो हले। हाँ। फर्स्ट क्लास। चलो वेरी गुड वेरी गुड। ॿियो सभु ख़ैर आहे मुख्तियार? अल्लाह से जा एहसान है। तहां जो तहां ख़ुश आहियो त बि सही आहे। मां बिल्कुलु ठीकु आहियां, सभु सेट। तो ठीकु लॻा पियो न पियो लॻा? फर्स्ट क्लास लॻो पियो था। सफ़ेद टी हिन में तव्हांजो शर्ट कारो आहे, टी जेको आहे सो सफ़ेद आहे। हा पोइ है न, सफ़ेद न हुजे? माशाअल्लाह ज़बरदस्त आहे। माण्हू चवंदा आहिनि सफ़ वाइट शर्ट पाइण सां न पैसा घणा ईंदा आहिनि ज़िंदगीअ में। हा ये वहम आहिनि सभई। न चवंदा आहिनि माण्हू वाइट शर्ट पाईंदो तव्हां पाण पैसो ईंदो। सही आहे। माण्हू त अलाए छा छा चवंदा बसि तव्हां इहो नीरो गुलाबी ॻाढ़ो पीलो नीरो वॻो पाइणु छॾियो, कारो वॻो पाइणु छॾियो, रुॻो अछो पायो हाणे। हा इहा ॻाल्हि बिल्कुलु हाणे ईअं ई कबो। ईअं ई कबो। ॿियो मुख्तियार रुस्तमानी, वाही पांदी आहे कहिड़ा हाल आहिनि? वाही पांदी ज़बरदस्त आहे। अॼु गर्मी आहे ॾाढी। उत्तर पासे नए गाज ते बि शाम खां वठी खिवणियूं वेठो खिवनि। अच्छा। हा उत्तर पासे गाज जे पासे नए गाज बिल्कुलु तबाही मचाए छॾी। असांजे पासे जेके आहे कुझु जेके घर हुया उहे कचा उहे गाज जे पाणी जे नज़र थी विया। यार मंछर वारो पाणी तव्हांजी तरफ़ ईंदो आहे न? मंछर खे असां पाणी मोकिलींदा आहियूं, असांजे तरफ़ खां मंछर ॾे वेंदो आहे। पोइ मंछर जो पाणी केॾे वेंदो आहे? मंछर जो पाणी सेवण खां अड़लवाह खां लहंदो आहे दरिया में। अच्छा इन पासे ईंदो आहे। सही आहे यार, इहा ॼाण ॾींदो कर, ज़रूरी आहे। हा अच्छा ईअं नए गाज जो पाणी लहंदो आहे मंछर में। मंछर खां पोइ मंछर जे सतह पाणी हिन महिल दरिया जो सतह सेवण वटां घटि आहे। ईअं कॾहिं भला ॻाल्हि त ॿुध भला, ईअं कॾहिं ज़िंदगी में थियो अथई त नए ईअं अचानक वही हुजे तुंहिंजे साम्हूं? हा ईअं थियो आहे। कॾहिं थियो? इहो तक़रीबन त 8-10 साल पहिरीं असां माना अचूं पिया जोई खां हेॾे ॻोठे अचूं पिया। बसि 2 मिंटनि जो फ़ासिलो हुयो, नए वही असां पोइ ते बीहजी वियासीं। अच्छा। हा 2 मिंटनि जे अॻियां बसि माना थोरी गाॾी तेज़ हुजे त असां क्रॉस करे वञूं, क्रॉस करे न सघियासीं। त पोइ इहो कीअं एॾो पाणी कीअं ईंदो आहे? अचानक अची वेंदो आहे? अचानक अची वेंदो आहे न, बारिश हूंदा आहिनि त पोइ अचानक अची वेंदो आहे। ख़बर त हूंदी आहे त नए अॼु वहंदी न? हा हा इहा ख़बर हूंदी आहे नए अॼु वहंदी। असां बारिश पई हुई, मां उन टाइम में धातू वसंदड़ बारिश में निकिरी आयुसि। मां नए ताईं पहुतुसि, 2 मिंटनि जो फ़र्क़ु थी वियो। पोइ घणा मिंट हलंदी आहे, घणा कलाक हलंदी आहे नए? नए साईं पोइ तक़रीबन कॾहिं कॾहिं त हफ़्तनि जा हफ़्ता 10-20 ॾींहं बि हलंदी आहे, कॾहिं 2-2 महीना बि। अच्छा पोइ इहो नए जो काॾे वञे? नई गाज वारो पाणी इहो काॾे वञे? इहो सिधो मंछर में? सिधो मंछर में। चलो ज़बरदस्त यार ज़बरदस्त। को ॻाल्हाम शलाम ॿुधाए भला? हा कलाम ॿुधायूं था तव्हांखे। तव्हां कोन ॿुधाईंदो? मां एॾा गाना अॼु ॿुधाया आहिनि शुरू खां वठी। सही आहे, मां ॿुधायांव थो।
असां कचहरियूं कयो दोस्तो विदासीं हलिया ओचितो ओचितो पखी शाम धारा ही काॾे वञनि था पखी शाम धारा ही काॾे वञनि था पवे कोन थो कंहिंखे कोई पतो हलिया वेंदासीं ओचितो ओचितो भला को पीड़ीअ खे बस मुख्तियार अल्लाह रुहारी दे छा अॼु बस के वाह सात खण सात पट बस असां गवया थोरे आहियूं माड़ी महफ़िल खे मचायूं था दोस्तनि यारनि खे असांखे चलो। ॿुधी हुननि खे ख़ुशी महसूस थींदी चलो गुड मुख्तियार थैंक यू वेरी मच दुआन में याद बेठा थैंक यू अल्लाह आबाद कंदो महिरबानी मुख्तियार रुस्तमानी फ्राम वाही पांदी ऐं तमामु प्यारो असांजो कॉलर ऐं चवंदासीं त असांजो महबूब कॉलर ऐं हमेशह सुठो ॻाल्हाईंदो आहे सुठा गीत ॿुधाईंदो आहे सुठियूं कचहरियूं कंदो आहे सो थैंक यू वेरी मच मुख्तियार हमेशह तव्हां दुआनि में यादि हूंदा आहियो ऐं तव्हां बि असांखे दुआनि में यादि रखंदा कयो सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे रखिणो आहे शामिल जेकॾहिं तव्हांखे बि कॉल करणी आहे त टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे 021351222964 टेलीफोन नंबर आहे आरिफ़ MCR में नंबर हलाए थो इरफ़ान कैमरा हलाए थो ऐं नईम रिंद ॿुजूं फेराए थो ऐं वरी फ़ोन खणे थो ख़ालिद शाह त इहे सभई पंहिंजे कम खे लॻा पिया आहिनि मां वरी कोशिशि कयां थो त तव्हां सां कचहरी कयां तव्हां सां ॻाल्हियूं कयां ऐं उहे ॻाल्हियूं उहे शयूं तव्हां सां शेयर कयां जेके मुंहिंजी ज़िंदगीअ में थी चुकियूं आहिनि मुंहिंजी लाइफ में 2 दफ़ा मूंखे जेको आहे सो हिकिड़ो ॾुखियो वक़्तु आयो पर हिकिड़ो दफ़ो न 2 दफ़ा आयो ऐं उन ॾुखे वक़्त मां अहिड़े तरीक़े सां निकितुसि सबुरु करे ऐं उन सां गॾु महिनत करे ऐं उन सां गॾु पंहिंजो पाण खे हौसलो ॾेई ऐं पोइ निकितुसि ऐं जेके माण्हू पंहिंजो पाण खे हौसलो कोन ॾींदा आहिनि जेके माण्हू थकिजी पवंदा आहिनि चवंदा आहिनि हाणे यार सभु कुझु ख़तमु थी वियो आहे उहे माण्हू बुज़दिल हूंदा आहिनि सो पंहिंजा जेके बि प्रॉब्लम्स आहिनि जेके बि मैटर्स आहिनि उन्हनि में कोशिशि कंदा कयो त मुक़ाबला कंदा कयो तव्हांजी ज़िंदगीअ में खोड़ सारा अहिड़ो सारा वक़्तु ईंदा जंहिंमें तव्हां चवंदा त हाणे ज़िंदगी ख़तमु थी वई आहे पर ईअं कॾहिं बि न आहे ज़िंदगी जो जेको एंड थींदो आहे न उहो ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे ब्यूटीफुल हूंदो आहे ऐं ज़िंदगीअ जो जेको एंड हूंदो आहे उहो ख़ुशी हूंदो आहे कंहिं बि मूवी जो एंड हूंदो आहे उहो ॾाढो ख़ुशी हूंदो आहे सुठो हूंदो आहे पर थकिजी पवंदा आहियूं असां कॾहिं सो थकिजणु न खपे सो 02135122964 ऐं 10 थी विया आहिनि त तव्हांजा मैसेज बि मां महफ़िल में शामिलु रखां मैसेज बि तमामु दोस्तनि जा पहुची चुका आहिनि शेरो शाइरी मोकिलींदा आहिनि ऐं मैसेज में जेके दोस्त मूंखे शेरो शाइरी नज़म मोकिलींदा आहिनि उहे मूंखे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि मां चवंदो आहियां त उन्हनि जा मैसेज ऐं शामिलु रखां वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे इकरा थी ॻाल्हायां बदीन खां इकरा फ्राम बदीन कहिड़ा हाल आहिनि इकरा ख़ुशि आहीं चाक चङी भली हा लाइश करे तव्हां ॿुधायो ठीकु आहे बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे वेलकम था कयूं भली कार छा कंदी आहे मुंहिंजी भेण इकरा मां पढ़ंदी आहियां कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे BA थी करियां हा BA पई करी हा चलो गुड आहे छो थकिजी पई आहीं छा अॼु सफ़ा या स्लो पई हा पहिरियों दफ़ा तव्हांजे प्रोग्राम में शामिल थी रहियो महिरबानी अदीब ॾिसी पहिरियों दफ़ो थी या ॾिसंदी रहंदी आहे न ॿुधंदा हमेशह आहियूं तव्हांखे ॾिसंदा हमेशह आहियूं पर शामिल पहिरीं जॻह ते आहियूं चलो गुड आहे थैंक यू वेरी मच तव्हांजो प्यार आहे मोहबतूं आहिनि भेण तव्हां महफ़िल में शामिल थिया ऐं मूंसां ॻाल्हि ॿोल कई हा सो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे माशाल्लाह कहिड़ो प्रोग्राम सुठो आहे हीउ प्रोग्राम सुठो आहे या दमादम सिंध सुठो आहे इहो बि सुठो आहे दमादम सिंध बि असां ॾिसंदा हुआसीं ॾिसंदा हुयो हाणे बि हलंदो आहे हाणे असां कोन था ॾिसूं हा चलो लाइटनि जो टाइम अहिड़ा आहिनि इन करे चलो गुड आहे को गानो वानो ॿुधायो भला आया आहियो त न गानो नथा ॿुधायूं न बदीन वारनि खे ख़बर पए त असां बदीन वारा बि ॾाढा सुरीला आहियूं ॿुधाए गानो हिकिड़ी पोइट्री ॿुधाईंदसि ॿुधाए पोइट्री ॿुधा मुंहिंजी भेण बारिशों की आदत है वर्षतें बढ़ाने की बारिशों की आदत है वर्षतें बढ़ाने की अपना गम छुपाने को बहुत देर तक बरसती है हाय 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 छा कजे अदा तव्हां पंहिंजे आवाज़ में हिकिड़ो मूंखे कलाम ॿुधायो को बि कहिड़ो ॿुधायां भेण खे जेको तव्हांखे सुठो लॻे अहमद मुगल जो ॿुधायो हा अहमद मुगल जो ॿुधायो
हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हो खुशियूं लिखियल न आहिनि मुंहिंजो भाग आहे अहिड़ो जंहिंमें न दुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो हाणे ज़ख़म ॾे अहिड़ो जीअं दिलि मुंहिंजी टुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ठीकु आहे हाँ थैंक यू अदी थैंक यू बदीन वारनि सभिनी खे सलाम ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो अदी हुई गॾु इकरा फ्रॉम बदीन एंड छा कजे हलो जी हिकिड़े ख़ूबसूरत गीत जी तरफ़ हलूं प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे शाज़िया करीम जो ऐं शाज़िया करीम जो ही ख़ूबसूरत गीत एंजॉय कंदा प्रीत जा पेचराई पंहिंजा आहिनि महबूब अखियुनि खां दूर थींदो आहे त लॻंदो आहे ॼण ज़िंदगी वीरान थी वई आहे ही कलाम उन्हनि सभिनी जे नाले जिन जी दिलि मुहबत सां शाद आहे पर महबूब अखियुनि खां दूर ऐं जिन जूं अखिड़ियूं महबूब जे इंतज़ार में आतियूं प्यार सावल तो पुॼाण कीअं ॿुधायां छो तुंहिंजी तात में आहियां तोखां पोइ ॼण सकरात में आहियां मींहं न्यापन नई निशानी प्यार वारनि यार बातियुनि गहरी घाट में आया तोखां पोइ ॼण सकरात में आया भिनी बरसात में आया तोखां पोइ ॼण सकरात में आया ही कंहिंजी अख जो ॻोड़ो आहे मन जे आगुर ते का ककरी साण करे सनड़ी बूंदुनि जियां वसी पियो आहे
ही कंहिंजे पब जो खुड़को आहे। बंदि थियल दरवाज़ो खोले ॾिसी अचां थो, कोई न आहे। ही कंहिंजे प्यार जो सॾु आहे। सूर बहाव ते थदड़ा कढण लॻा आहे। ज़ंजीरूं सिंगार लॻनि थियूं, मौत बि विसरी वियो आहे। जीअण सां नींहुं लॻी वियो आहे। जीअण सां नींहुं लॻी वियो आहे। वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु ऐं कोशिशि आहे त मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं विरायूं ऐं ख़ुशियुनि सां गॾु गॾु ज़िंदगीअ में कुझु नवाण आणियूं। सो अॼु इहा ई नवाण आहे त अॼु ॾाढा सुठा सुठा गीत तव्हां बि ॿुधायो पिया, मां बि तव्हांखे ॿुधायां पियो, कचेरी कयूं पिया ऐं लाइफ खे थोरो असां अॼु इंजॉय बि कयूं पिया। इहो इन जे करे पिया इंजॉय कयूं छो त मौसम दिलि जो ॾाढो सुठो आहे ऐं मौसम जॾहिं दिलि जो सुठो हूंदो आहे त हर शइ सुठी लॻंदी आहे, हर माण्हू सुठो लॻंदो आहे, हर ॻाल्हि सुठी लॻंदी आहे। हर ॻाल्हि तॾहिं सुठी लॻंदी आहे तव्हांखे जॾहिं तव्हां जे दिलि जो मौसम सुठो हूंदो आहे। सो 02135122964 ऐं कुझु मैसेज प्यारनि जा, दिलि वारनि जा, पर उन खां पहिरियों हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा साईं छा हाल आहे? सभु ख़ैरु साईं, केरु आहे? लियाकत अली ढकण दा। कहिड़ा हाल लियाकत भाउ, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जा वॾा करम, अल्लाह जी वॾी महिरबानी। तव्हां कीअं आहियो? माशाल्लाह बिल्कुलु A1 फर्स्ट क्लास। कीअं पिया लॻूं असां? सही आहे, सभु सेट आहे? तव्हां बिल्कुलु A1 पिया लॻो। महिरबानी महिरबानी। ऐं माशाल्लाह रौनक अची वई आहे चैनल ते हींअर। हा चलो ठीकु आहे। इहा कमी हुई, कॾहिं कॾहिं पूरी थी वई माशाल्लाह। महिरबानी सर, महिरबानी महिरबानी। तव्हांजो प्यार, तव्हांजी मोहबतूं असांखे छिके वरी वापसि वठी आयूं। हा न न इंशाल्लाह आबाद हुजो। ऐं पंहिंजो हिकिड़ी कमी आहे त तव्हां हाणे ॻाइण बि कुझु सिखो। सिखां? माशाल्लाह। हा कंहिंखां सिखां? कमी आहे इहो असां इहे बेसुरा ई ॻाईंदासीं। माण्हुनि खे वणे न वणे, ॿुधनि न ॿुधनि, टीवी चैनल मटाए छॾियो, उन्हनि जी मर्ज़ी आहे। न न तमामु सुठो, तमामु सुठो। उनजो तव्हां सुठो ॻायो था। हा ऐं थोरी सिखिया थींदी न, इहा हिकिड़ी कमी आहे, पूरी थी वेंदी इंशाल्लाह। बसि उहो हाणे वक़्त सां गॾु गॾु सिखी वेंदासीं। वक़्तु माण्हू खे घणो कुझु सेखारे छॾींदो आहे। हा हा बिल्कुलु। पहिरियां एतिरा सुरीला न हाल, थोरा थोरा हाणे चवंदा माण्हू थी वियो ई। कुझु हासिल करण जे लाइ वक़्तु कढणो पवंदो आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां वक़्तु कढी आया आहियो, तव्हां अॼु छा हासिल कयो असां मां? छा ॿोड़ो बि थी वञे दोस्त? न न न मुंहिंजो तव्हां अॼु वक़्तु कढी आयो असांजे लाइ, त पोइ छा हासिल कयो? असां छा हासिल कयोसीं? हा असां कुझु सुठो हासिल कयो आहे। तव्हांजे आवाज़ खे तॾहिं मशहूरु ॾियूं पिया तव्हांखे। हा न बसि सही आहे, सही आहे, ईअं सही आहे। तूं ॿुधाए भला दोस्त, गानो को भलो ढकण साहिबु? हा गानो तव्हांखे अॼु ॿ टे शेर ॿुधाए छॾियां तव्हां। ॿ टे छो, ईद आया? कम से कम ॿ शेर त ॿुधाए छॾियां। हिकिड़ो ससीअ जे मां, ॿियो पंहिंजो उमर मारवी जे ॿुधाए अदा, ॿुधाए। कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, आंगुर आंगूठी न मुड़े छिपूं पेर छिननि, वाह, वींदे ॾांहुं फिरियनि जुती जात न पायां। वाह 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 वाह। ऐं मारवी चइजी त वॼाईंदे वतन खे आऊं जे हित मुयास, वॼाईंदे वतन खे आऊं जे हित मुयास, गोर मुंहिंजी सूमरा किज पवारनि पास। वाह वाह। किज ॾाॾाणे ॾे जी मजा वलण वास, जे मुयाई जियास, जे वञे मड़ मली रहे। हाय हाय, छा कजे छा कजे छा कजे। कुर्ब कुर्ब कुर्ब, लख थोरा ढकण साहिबु। थैंक यू साईं हुयो ढकण साहिबु, महिरबानी। ढकण साहिबु ॻाल्हि इहा आहे त वक़्तु एॾो तेज़ीअ सां हले पियो जो माण्हू कुझु सिखण ई नथो चाहे। ऐं माण्हू चए थो त आऊं ई अकुल आहियां, माण्हू चवंदा ईअं। सो ही जेके गीत वीत गाना वाना आऊं ॻाईंदो आहियां न, इहो आऊं मिड़ई पंहिंजो पाण खे पंहिंजो दिलि विंदराइण लाइ। मां को प्रोफेशनल सिंगर आहियां कोन, न कोई मूंखे को अॻियां हली कोई शादियुनि वादियुनि में ॻाइणो आहे या सफ़ा ईअं माना अहिड़ो कुझु करिणो आहे। सो दिलि खे बहलाइण जे लाइ चवंदा आहिनि न, कुझु तसली ॾियण जे लाइ
कुछ गाना कुछ गुनगुनाइण कुछ लफ़्ज़ बाक़ी आहिनि त उहे इहे ई आहिनि सो कुछ भी कयो तव्हांखे आउं ईअं ई गाना ॿुधाईंदो रहंदुसि हा मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां तूं जे गॾु गॾु हुजी तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां हा मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां हा मां तुंहिंजे बिना। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। केरु साईं छा हाल आहे? सभु ख़ैर साईं तव्हां केरु पिया ॻाल्हायो? साईं इमरान जतोई सेवण खां। साईं कहिड़ा हाल आहिनि जतो सभु कहिड़े हाल आहिनि ख़ुशि वेठे आहीं? अल्हम्दुलिल्लाह तुसां सुणायो? अल्हम्दुलिल्लाह तुसां जे साम्हूं वेठे टीवी ते। जी जी तूं ॿुधा जेका ज़ाहिरी कनी वे साईं हा अले किथे वे जेका ज़ाहिरी कनी वे प्रोग्राम जे असां ज़ाहिर ऐं प्रोग्राम जो ज़ाहिर कोन्हे थी ॿिए प्रोग्राम जो ज़ाहिर सी जी जी इतने ॾींहं अगर पीछे आए वे हा बसि एतिरा ॾींहं बसि तोसां यादि ई कोन्हे किथा न इन करे हा ॿिया साईं ॿिया सभु ख़ैर आहे तोसां ॿुधाओ? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि लॻे पे अल्हम्दुलिल्लाह के करे ॾियो तोसां? बस साईं बनी बारा कंदे थे दर्द का कम कंदे थे हाय 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 शो देखदे हो बेटा? जी जी रेगुलर देखदे हो या कॾहिं कॾहिं देखदे हो या किथे किथे देखदे हो? बस कॾहिं कॾहिं जॾहिं दिलि आखे देखदे थे रांदि ई घटि वे हाणे टीवी ते हल पोइ गाना वाना ॿुधाओ के भला गाना बस तुसां अहमद मुगल दा को ॿुधायो न अहमद मुगल दा ॿुधाएसूं हाज़िर कोशिश करेसूं ठीकु है ओके महिरबानी साईं महिरबानी कुर्ब तोसां ॾे थैंक यू सेवण चू जतोई साहब अदा वॾा महिरबानी आहे तोसां ॾियां ऐं मौलाई मजीद नारे जो आहे जी हाय अदा हाय बिस्मिल्लाह हुसैन बख्श आहे हाय हाय न कयो न शाइरी ॿुधायो रुॻो हाय हाय छा हूंदो आहे अदरा जा कुझु ॾींहं खां सिंध टीवी हले न पियो असां वटि इन वजह सां तव्हांजो प्रोग्राम वॉच कोन पिया कयूं अच्छा जी ठीकु आहे खुशबू ख़ासि केली फ़कीर अली ख़ान डायरी आहे अस्सलाम वालेकुम भाउ वालेकुम अस्सलाम ऐं पीर साहब अली जी साईं जी साईं जी साईं फरहान मीराणी जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम का शाइरी वाइरी मोकिलियो दोस्तो छा पिया मोकिलियो कीअं पिया मोकिलियो छा लाइ पिया मोकिलियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु यानी ममताज़ मेमन माइट किथां पियो ॻाल्हाई न्यूज़ सैदाबाद का वाला न्यूज़ सैदाबाद कहिड़ा हाल आहिनि माइट ख़ुशि आहे चाक चङो भलो दुआ अल्लाह शुक्र ताम जायो छा कंदो आहे माइट यानी आऊं यहाँ वापदा में है यानी अरे ज़ालिम आहे माना तूं ज़ालिम सर ये न करो ज़ालिम तोते जा पर न कट न भाई न करो ज़ालिम बिजली चोरी वारनि जी बिजली न कट बेचारा महांगाई जे करे बिजली कटनि चोरी था कनि न बात छा ते यार हींअर मतलब सर के अगर आती है ॻरा थी आहिनि भला ॿियो ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला सर जो अल्लाह शुक्र ताम जा चले सही है मां ठीकु आहियां माइट टीवी जो आवाज़ बंदि कंदा पहिरियां टीवी आवाज़ बंद करियो जी बंदि कंदे त पोइ तुंहिंजी मूंसां ॻाल्हि ॿोल सही थी रहंदी अच्छा जी कारा नीरा पीला ॻाढ़ा फिका सावा इहे सभु रंग अथई ज़िंदगी रुॻो अच्छा न अथई बिल्कुल सर बिल्कुल रुॻो अच्छा 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 कंदा रहंदो हा घटि सम्झंदो आहे साईं माइट टीवी जो आवाज़ु बंदि कंदे त ॻाल्हि थींदी वरी टीवी जो आवाज़ु अञा वधाए छॾी बसि सभा उहो मेमणो त न आहे 10 रुपए जो सौदो जिथे ॾिसी उते सौदो करे की नी उहो त न ई न तो ख़ैर सईदाबाद जो माइटो मेमण महिरबानी अदा शो में शामिलु थिया ऐं वक़्तु यार कल्ह खां वठी ईअं थो गुज़री वञे 2 कलाक ख़बर नथी पवे उहो वक़्तु इन करे गुज़री थो वञे त जेको आहे सो या त ही कांटा तेज़ थी विया आहिनि या त जेको आहे सो तव्हां तेज़ थी विया आहियो या त मां तेज़ थी वियो आहियां या त ही इरफ़ान जी कैमरा थोरी तेज़ थी वई आहे ऐं इनखे वरी कुझु बि चओ न खिलंदो बि न अथई एॾो सीरियस हूंदो आहे एॾो सीरियस हूंदो आहे थोरो ॾंद कॾहिं खिलबो आहे करे अदर में न खिलबो आहे थोरो ॾंद कढा ईअं शाबाश सो इरफ़ान बाबा असांजो पुराणो दरवेश कैमरामैन आहे सो हिन जो नालो बि रखियो दरवेश इरफ़ान
सो थैंक यू वेरी मच। तव्हां ॾिसंदा आहियो दमादम सिंध में चवंदो आहे इरफान होॾे कर कैमरा पोइ कंदो आहे होॾे। हा सो ख़ैर सो हू हिकिड़ो गीत आहे जेको मां हर हर चवंदो आहियां ऐं मूंखे ॾाढो पसंदि आहे। सलेमान शाह जो गीत हुयो ऐं हा जेको हर हर मां पंहिंजे प्रोग्रामनि में बि चवंदो आहियां पर मूंखे ॾाढो वणंदो आहे। सो अॼु मां आयुसि पियो त ईअं पंहिंजे गाॾी हलाईंदे त मां गुनगुनायो, मूंखे सुठो लॻो। हो दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो, दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो, आहे मूं पछतायो दर्द पिरायो, आहे मूं पछतायो दर्द पिरायो, दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो। हो पंहिंजनि ऐं गे रन जे कीअं ॿुधाए न मोगा। हो पंहिंजनि ऐं गे रन जे हम सां दुनिया जे हर रंजोलम सां, दुनिया जे हर रंजोलम सां पंहिंजो साजन सूर सवायो, दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो, ओ दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो। हा छा आहे? हा माइट असां कोन बंदि कयो, तुंहिंजे मोबाइल जा पैसा ख़तम थी विया तॾहिं तूं मोबाइल बंदि थी वियो। हा वरी अच्छा कारा नीरा पीला ॻाढ़ा सावा फिका, हा इहे अथई न ज़िंदगी जा रंग। ॿियो ॿुधा? ॿुधाए 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 केरु झलींदो तोखे? मेमुणा बाबा। किसी से बात करना बोलना अच्छा नहीं लगता, वाह। तुझे देखा है जब से दूसरा अच्छा नहीं लगता, वाह। तेरे बारे में दिन भर सोचता रहता हूँ, तेरे बारे में सबसे पूछना अच्छा नहीं लगता। वाह वाह वाह। सर शमन जो गानो ॿुधायो हिकिड़ो। शमन जो कहिड़ो गानो ॿुधाए? छा थियो कुसूर थी वञो दूर, मुंहिंजे सुवाल जो जवाब दे। अच्छा इहो किथे हूंदो आहे? सर शमन मिराली जो गानो आहे। इहो किथे हूंदो आहे? इहो गानो हुन जो हूंदो आहे जेको ॻाईंदो। जेको ॻाईंदो उहो शमन मिराली हूंदो जेको ॻाईंदो? हा सर शमन मिराली हूंदो। चलो गुड आहे, ठीकु आहे ठीकु आहे। महिरबानी यानी महिरबानी। पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। हा हाय अल्लाह। हलो जी गाने की तरफ से हलो। प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ है साइमा मंजूर जो। इन ट्रैक खे एंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। अजवरी तुझी याद अची वई
ख़ुशि आमदीद भलीकार अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं। असांजे दोस्त नसीम राजपूत मूंसां गॾु कॉल ते आहे, तमामु ज़बरदस्त स्पोर्ट्स जो एंकर है। सो नसीम भाई, अभी मैं लाइव शो, आपकी कॉल लगी हुई थी तो मैं लाइव शो में अभी आ गया ना, तो कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? जी जी, अल्लाह का शुक्र है राजा भाई। क्या हो रहा है स्पोर्ट्स की दुनिया में? राजा भाई सिर्फ जवलिन थ्रो हो रहा है, बाकी जो गेम हमें आते थे वो सारे भूल चुके। तो मुझे ये बताएं, अच्छा मुझे ये बताएं कि ये जो पाकिस्तान और बांग्लादेश की जो ये टेस्ट सीरीज इन्होंने तो क्या कर दिया, मतलब क्या हो गया? अपने होम ग्राउंड में नहीं खेल पा रहे, ये क्या कहानी है? राजा भाई ऐसा लग रहा है कि जैसे हम बांग्लादेश से अपने मुल्क में नहीं खेल रहे हैं बल्कि ऑस्ट्रेलिया से पर्थ में खेल रहे हैं। इतनी तो टांगे हमारी वहां भी नहीं कांपती जितनी टांगे हमारी यहाँ कांपी हुई हैं। आप जरा सोचे तो सही कि क्या हालात हमारे हो गए हैं इस वक्त कि आपको 20 साल पहले, राजा भाई मैं आपको बताऊं 15 साल पहले की बात है। नसीम भाई एक बात करते हैं, मैं आपको कॉल करवाता हूँ और स्टूडियो में बात करते हैं, क्योंकि आपसे बात चल रही थी तो मैं लाइव आ गया, अचानक क्यों आ गया तो मैं लाइव आ गया। आपको कॉल आ रही है स्टूडियो से, वहाँ पे हम डिस्कस भी करते हैं और बात भी करते हैं कि यार क्या हो गया है, हमारी क्रिकेट को क्या हो गया है, जो हर दिल की कहते हैं कि हर दिल को पसंद है क्रिकेट हमारी, वो उसको क्या हो गया, वो बात करते हैं उस पर स्टूडियो में। ठीक है भाई? अगर बोलते हैं तो मैं वीडियो लिंक पे आ जाता हूँ, स्काइप का भेज देता हूँ। नहीं, मैं आपको कॉल करवाता हूँ, स्काइप का नहीं है मेरे पास, कॉल कराता हूँ। ओके शाहज़ाब बट जो नसीम भाई, नसीम राजपूत भाई बहुत ज़बरदस्त हमारे क्या कहते हैं एंकर हैं और बहुत अच्छा तज्ज़िया भी करते हैं मुख्तलिफ़ चैनल्स पे, मुख्तलिफ़ चैनल से तव्हां उनखे ॾिसंदा हूंदा, तो ख़ालिद साहब तव्हां नंबर मोकिलियां थो मां। सो वेल अवां खे भली कर। अस्सलाम वालेकुम। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सुञाणो मां केरु आहियां? मां सुञा थो तव्हांखे, तव्हां केरु आहियो? जी जी जी, थैंक यू सो मच। किथे आहियो? मूं पक सुञाता, पंहिंजा हाथ धारनि सां गॾु धाड़े में शाहिदा सियाल साहिबा। न धाड़े में न अॻिते न चइजो कुझु, दादा पंहिंजा हुया। जी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ॿुधायो किथे आहियो? इलाही टाइम खां भला माण्हू ॿुधाईंदो आहे को ख़त, को पट, कोई रस्तो, कोई एड्रेस, कुझु बि न। इहे सभु कुझु आहे न हिते, दमादम सिंध हले पियो, लाइव हले पियो, हुन में हली अचो, तव्हां कंहिं मना कयो? हा इहा बि ॻाल्हि। नंबर मोकिलियो शाह साहब। पंहिंजी कचहरी आहे न, इन जो मज़ो ई ॿियो आहे, हिन जी मतिलबु पंहिंजा ते ॾी आहे। चलो चलो, गुड आहे गुड आहे गुड आहे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, ॿियो सभु ख़ैर आहे? ऐं सची ॻाल्हि आहे, तव्हांजी पूरी टीम खे त प्लस तव्हांखे ॾाढो मिस कंदा हुयासीं। मां त बसि हिकु हिकु चवंदी हुयमि, अला राजा अलाए केॾां हलियो, अला राजा हिते ई आहे, राजा हिते ई आहे। ऐं मां हमेशह चवंदो तव्हां तंदुरुस्ती सां पंहिंजे बचड़नि सां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू थैंक यू थैंक यू वेरी मच। क्रिकेट खे थोरो हो पिया कयो, छॾियो हाणे इहा क्रिकेट खे, हाणे पंहिंजो जेको क़ौमी खेल आहे न पंहिंजी हॉकी, हा थोरो उन ते ध्यानु ॾियो। क्रिकेट वारा कुझु ज़्यादा ई न, बसि पोइ पाण मल मलाखड़ो ॾिसूं था, मल मलाखड़े जेके पोयां था लॻूं। बिल्कुलु असांजी सिंध जी जेके कोडी मल मलाखड़ो, सट कुट, हा ॿी कहिड़ी गेम आहे जोईअ में? ॿुधाए तूंखे का गेम, वॉलीबॉल, हा वंजवटी। चलो चलो ॿियो ख़ैर आहे? शायदा को गानो वानो ॿुधायो? जी जी जी, गानो न तव्हां सां हलो आहे करणी हुई, तव्हां सां बसि ॻाल्हाए सुकून मिलियो, ऑक्सीजन जेके चइबो आहे उहो मिली। चलो थैंक यू, मूंखे बि ऑक्सीजन मिली वई, तव्हां अची विया। थैंक यू सो मच, बोला तव्हांखे सलामत रखे, वरी पोइ मां तव्हांखे गानो ॿुधाए वठंदमि, ठीकु आहे? ओके 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 ओके। शाहिदा सियाल मूंसां गॾु गॾु ऐं रेगुलर असांजी हमेशह कॉलर रही आहे, तो थैंक यू वेरी मच शाहिदा। तव्हां महफ़िल में शामिलु थींदा आहियो, ऐं महफ़िल जा मोर न चवंदुमि, मोर त हूंदो आहे, महफ़िल जी डेल आहियो तव्हां, ठीकु आहे? डेल हूंदी आहे न भाई। हिकिड़ो वेठो आहे मुंहिंजे साम्हूं, मास कम्युनिकेशन में मास्टर, पुछा हुन खां थोरो घणो, आवाज़ छा हूंदो आहे? मोर मर्द हूंदो आहे, डेल माई हूंदी आहे, कीअं हूंदो आहे इहो ॿुधाए? ईअं हूंदो आहे न? सही आहे, इहो नालो पोइ ॿुधाईंदुमि तव्हांखे केरु आहे, प्रोफेसर साहब। तो ख़ैर कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, मोहबतूं खोड़, मोहबतुनि सां गॾु गॾु ज़रूरु ज़िंदगी ऐं ज़िंदगीअ जो उहो अहसासु पाण शामिलु रखंदासीं, जेको अहसासु हमेशह हिक ॿिए सां असां जोड़ींदा आहियूं, वंडींदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त रात जे हिन ख़ूबसूरत पहर खे एॾो ख़ूबसूरत बणायूं, अहिड़ो ख़ूबसूरत बणायूं। को गीत गज़ल गानो ॿुधी, को गीत गज़ल गानो ॻाए, को गीत गज़ल तव्हांखे ॿुधाए महफ़िल खे अञा ज़बरदस्त कयूं। सो ज़बरदस्त तॾहिं थी सघे थो जॾहिं मोहबतूं, प्यार ऐं ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो अहसासु शामिलु थिए। सो लव यू ऑल। ऐं अव्हां सां को लेखो न आहे,
कोई हिसाब ना आहे। ऐं मां चवंदो आहियां त वक़्तु हिकिड़ो न हूंदो आहे, वक़्तु चेंज थींदो रहंदो आहे। नसीम भाई असां सां गॾु कॉल ते आहे। नसीम भाई कॉल ते आहे। अस्सलाम वालेकुम नसीम भाई। वालेकुम अस्सलाम राजा भाई, कैसे हैं आप राजा भाई? मैं बिल्कुल ठीक ठाक। आपको अचानक वेलकम कहते हैं अपने शो लाइव विथ राजा में। राजा भाई के लिए 24 आवर्स हासिल हैं। थैंक यू वेरी मच। नहीं, आपसे बड़ी गप लगानी है। आपकी बड़ा सफ़र है, आपकी बड़ी वो कहते हैं स्ट्रगल है स्पोर्ट्स में और टीवी की दुनिया में, तो आपसे बड़ा गप लगाना है। आपको टाइम देना पड़ेगा मेरे शो के लिए। राजा भाई हुक्म करें आप। मैंने जो खाना भी रख दिया अभी साइड में कि राजा भाई से बात हो रही है। राजा भाई आप बात करें यार, आप क्या बात कर रहे हैं राजा भाई? नेक्स्ट वीक आपको हम इंशाल्लाह अपने शो में गेस्ट बुलाते हैं, फिर आपको आना है इंशाल्लाह। मैं जरूर आऊंगा। और नसीम भाई क्या हाल हवाल, जिंदगी कैसी गुजर रही है? राजा भाई जिंदगी आपको पता है कि जहाँ पे सड़कें बनी हुई ना हो, जहाँ पे मसाइल इतने सारे दिखाई दे रहे हो, तो मसाइलों से लड़ती हुई जिंदगी दिखाई देती है। क्या करें, अक्सरियत की राजा भाई, ये बड़े पैडला के यार। क्या करें। आज मैं सोच रहा था कि यार गलत कौन है, चोर कौन है, करप्ट कौन है। मैं आज ये सोच रहा था। फिर मैंने सोचा कि अगर वापडा वाला चोरी ना करवाए तो चोरी नहीं हो सकती, और पुलिस वाला अगर क्राइम में मुलविस ना हो तो क्राइम नहीं हो सकता, और हेल्थ में अगर मेडिकल वाले लोग मिले हुए नहीं होंगे तो वो वहाँ पे भी करप्शन नहीं होगी, वहाँ पे भी इलाज अच्छा हो जाएगा। एजुकेशन में अगर एजुकेशन के जो अफसरान हैं, जो डिपार्टमेंट के लोग हैं, वो ना मिले हुए हों तो वहाँ पे भी कुछ नहीं हो सकता, अच्छा हो सकता है सब कुछ। बिल्कुल। लेकिन ये कैसा ठीक होगा सब? देखिए राजा भाई, आप ज्यादा बेहतर जवाब दे सकते हैं। अब तो हमारे पास जवाब भी खत्म हो गए। ये कैसे होगा, ये वाकई में कैसे होगा, ये कैसे होगा, कौन आएगा मुल्क में? ऐसा कौन सा के जहनों में गूंज रहा है अपने इदारों के हवाले से, जिन इदारों की आपने बात की यार। अगर आप मेडिकल के शोबे में चले जाएं राजा भाई, आप यकीन करें कि इस वक्त मेरी वालदा कैंसर के मर्ज से गुजर रही है। अल्लाह खैर करे। मुझे अंदाजा होता है कि जाने के बाद के हमारे इदारों का क्या हाल हो चुका है। मैं किसी को कोड नहीं करना चाह रहा हूँ, लेकिन मैं आपको 2-3 छोटे से पॉइंट्स अगर बताऊं, आप हैरान रह जाएं। यानी कि मेडिकल में अथॉरिटी हो गई है, डॉक्टर्स की इतनी बड़ी अथॉरिटी है, वो जिस अंदाज से चाहें उस तरह डील करें। वो तो मसीहा है, उनके पास टाइम अगर नहीं है तो फिर वो मरीज नहीं है यार। नसीम भाई एहसास ख़त्म हो गया है, रिश्तों का एहसास ख़त्म हो गया है, और अपने प्रोफेशन का एहसास ख़त्म हो गया है। हर कोई अपना वक्त गुजार रहा है, पैसे के पीछे दौड़ा दौड़ी में लगा हुआ है कि बस पैसा कमाए और वक्त गुजारे। तो रिश्ते आप देखो ना कैसे कहाँ पहुँच गए हैं आजकल। हम दो बातें सोच रहे हैं, पैसा कमाए और मुल्क से भाग जाए। ये मैं आपको हकीकत बता रहा हूँ। इस वक्त की ये सिनेरियो, जिस मुल्क में ये सिनेरियो हो जाए कि मैं यहाँ से कमाऊं और भाग जाऊं, ये मैं सच्चाई बता रहा हूँ आपको। आप किसी भी शोबे से उठा के देख लें, जिस शोबे के लोग अपनी जगह पे बेहतर काम कर रहे हैं या अच्छी पोस्टों पर है, उनमें किसी का बच्चा आपको मुल्क में दिखाई नहीं देगा। सही बात है, सही बात। अगर छोटा है तो अभी अपने वो किसी ऐसे स्कूलिंग सिस्टम से पढ़ रहा है कि वो बिल्कुल ही आउट स्टैंडर्ड का है बहुत ज्यादा, और वो निकलेगा और वो चला जाएगा। किसी के बच्चे आपको दिखाई नहीं देंगे। आपके और मेरे बच्चे दिखाई दे रहे होंगे, क्योंकि मेरे और आपके पास वो वसाइल नहीं है कि हम अपने बच्चों को भेज सकें। अगर हमारे पास भी होंगे, मैं आपको बिल्कुल यहाँ पे कह रहा हूँ, पाकिस्तान जिंदाबाद, ये मेरा मुल्क है, लेकिन कम से कम मैं यहाँ से कहीं नहीं जा रहा, तेरे बच्चों को भेज दूंगा। चले, अल्लाह रहम करे हमारे मुल्क के ऊपर। वैसे आजकल आपके शोज चल रहे हैं, क्रिकेट के हिसाब से देख रहे हैं तो क्रिकेट बांग्लादेश की टीम आई हुई है यहाँ पे, मेरे ख्याल से वापस जा रही है या चली गई होगी। तो क्या हो रहा है, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ? अरे भाई ये पूरा गाना सुना है ना, जो हालात हो चुके हैं 3 लफ्जों से तो काम नहीं चलेगा। यार राजा भाई अब से तो नहीं पिट रहे यार, पिट के थक गए यार। ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ? यार नसीम भाई मौसीकी की तरफ ये कोई भी नहीं जानता कैसे हुआ। हाँ, म्यूजिक को एक बात बता दूं कि हम ये सीरीज हारने वाली टीम नहीं थे। ऐसा ही है, ये सीरीज हारने वाली टीम नहीं थे। हम हार रहे हैं अपनी नियतों से, हम हार रहे हैं अपनी अनापरस्ती से। ऐसा ही है, हम हार रहे हैं अपनी पसंद नापसंद की वजह से। ऐसा ही है।
ऐसा नहीं है कि यार हमने अपनी क्रिकेट को ऐसा बना दिया है। आपने वो घोड़ा देखा है, उसके कानों दोनों आंखों की तरफ जो है वो एक चीज लगा देते हैं ताकि वो राइट और लेफ्ट देखे नहीं, सीधा चले। ऐसा ही है, ऐसा ही। हमने अपनी क्रिकेट को ऐसा बना दिया है, 16 और 20 खिलाड़ी उस घोड़े की तरह बना दिया है कि जो 25 करोड़ की आबादी है ये सब पागल है, सिर्फ वो 20 खिलाड़ी हैं या 15 खिलाड़ी हैं या 16 खिलाड़ी हैं, यही पाकिस्तान के हैं। हम अपने बैकअप को बनाने ही नहीं जा रहे हैं। तो इतना कंट्रोल कैसे है इन खिलाड़ियों का ऊपर तक, मुझे तो समझ में नहीं आ रही। जब आपका चेयरमैन चेंज हो गया तो उसको तो एक्शन लेना चाहिए, अभी तो मतलब टीम ही चेंज कर देनी चाहिए पूरी। देखिए, चेयरमैन साहब ने बात की थी कि जब पाकिस्तान इंडिया से हारा के एक बड़ी सर्जरी होगी। मोहसिन नकवी साहब ने, देखिए मोहसिन नकवी साहब एक मसरूफ आदमी है। मोहसिन नकवी साहब वजीर दाखिला भी हैं, वो कोयटा में भी होते हैं, वो पेशावर में भी होते हैं, वो FIA के दफ्तर में भी बैठे होते हैं, वो पासपोर्ट के दफ्तर में भी बैठे होते हैं, वो दहशतगर्दों को अल्टीमेटम भी दे रहे होते हैं और वो पाकिस्तानी खिलाड़ियों को भी देख रहे होते हैं। जहां आपके पास इतने काम हो जाए, मैं सेनेट की तो बात ही नहीं कर रहा हूँ अभी, मैं तो वो बातें कर रहा हूँ जो बहुत जिम्मेदारी वाले काम है कि दौड़ में लगानी है आपने, वो भी बहुत जिम्मेदारी का काम है, उसको कम नहीं है कोई। बिल्कुल ऐसा ही। बहरहाल बात यह है कि जब तक सियासत खत्म नहीं होगी क्रिकेट से, क्रिकेट अच्छी नहीं होगी, बेहतर नहीं होगी हमारी। सो थैंक यू वेरी मच नसीम भाई। आज के शो का अब टाइम खत्म होने वाला है, तो इंशाल्लाह आपसे गप लगेगी अपने शो में और आपसे मुलाकात होगी, और हम थैंकफुल रहेंगे आपकी जब आप हमारे शो में आएंगे, बड़ा अच्छा लगेगा। अरे राजा भाई, एनी टाइम, ये हमारे लिए ऑनर है आपके साथ बैठना, आपके साथ बात करना, राजा भाई के साथ। थैंक यू। तो वो एक ऑनर है सर, आप हमारे मुल्क की बड़ी सेलिब्रिटी हैं। लव यू सर। आप जो ईद का शो करते हैं ना, जी सर, आप, मैं आपको कह रहा हूँ कि उठा के रख देते हैं लोगों को, जो आपकी एनर्जी होती है, जो आपका कमाल होता है। थैंक यू भाई, थैंक यू। आपकी मोहब्बत है, आप सीनियर हैं, आप सीनियर एंकर हैं, बचपन से लेके आपको देखते हुए आ रहे हैं, लेकिन पता नहीं कैसे आपने अपने आप को जवान रखा हुआ है अभी तक, समझ में नहीं आती मुझे बात ये। नहीं, वैसे मैं एक बात पूछ रहा था आपसे कि जिस वक्त, ज़ाहिर है आप तो बचपन में छोटी बात करें, जिस वक्त मैंने काम शुरू किया था आप पैदा हो गए थे? हाँ, कब शुरू किया था आपने? मैंने नहीं, मैं वैसे ही पूछ रहा हूँ कि मेरे ख्याल में जब मैं काम करता था शायद आप उस वक्त पैदा नहीं हुआ था, तभी तो कह रहा हूँ। लेकिन फिर भी आप माशाल्लाह यंग लगते हैं, हमसे हम बुढ़े हो गए, सफेद बाल आ गए। ये तो ना करें यार, जो आपके जोगर्स में और जो आप रमजान की ट्रांसमिशन करते हैं, वाह वाह। चले, लव यू नसीम भाई, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। नसीम राजपूत हमारे पाकिस्तान की बहुत बड़ी सेलिब्रिटी हैं, बहुत बड़े एंकर हैं, ज़बरदस्त, और मेरे प्यारे दोस्त हैं। अल्लाह इनको खुश रखे, आबाद रहें। थैंक यू वेरी मच जी। प्रोग्राम जो वक्त पानी पूरी एंड ते पहुंच चुका है, वठंदुमि तव्हां खां इजाज़त। वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, हा भाई।
किसे भी न जाने ऐता तेरे पीछे रुल गया जाने दिल करे मन माने ता किसे भी न जाने ऐता तेरे पीछे रुल गया तू जिथे बसदा ए मैं भी तेरे कोल कोल जिद मर जानिया बुढ़ पावे ना बो अखियां रहन दे अखियां दे कोल कोल जन पर देसिया बुढ़ पावे ना बो अखियां रहन दे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।